अस्सलाम वालेकुम अम्मी। वालेकुम सलाम। अम्मी अदा जी तबीयत कीअं आहे? बस तबीयत सही आहे। बस भाऊ पाण मां पाण शुगर जी मरीज़ आहियां। 6-7 साल थी विया आहिनि। शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, पिते जी ऑपरेशन बि कराई अथमि, पर हिन पुट जी हालत ॾिसां थी न त अञा मूंखे वधीक इहो थिए थो। बस अच्छा, असांखां बाद ही जीअं वीडियो तव्हांजी असां वायरल कईसीं, कोई मदद लाइ आयो, कोई मिट माइट, कोई पंहिंजो? न कोई न आयो आहे भाऊ, कोई बि असां ॾे न आयो आहे। बस कल्ह मुंहिंजो अदड़ो सखर वियो हुयो, कार ते मोकिलियोमांसि, उते जेके न रत जी थैली बि चढ़ी, इतो ई रत जो मज़ूर मुंहिंजे पुटु कराए ॾिनो, खणी विया सखर, उन रत ॾिनी, उहा चढ़ी, उन खां पोइ इन जी डालिंग थी। जेके 3000 ॾेई आयासीं हुन में अञा विझी किराया भाड़ा भरियो? जी जी हा भाऊ, तूं 3 ॾेई वे, अञा 2 विझी मां 5 करे ॾिना माने, मां के तव्हां वञो छोकिरे में जेके खणी वञो। मुंहिंजे छोकिरी बहु तबियत ख़राबु आहे, कार ते कल्ह मोकिलियो माने। अम्मी छा था सम्झो, ही जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, मिट माइट त चलो रुगो कुले कांधी थियण जे लाइ ईंदा आहिनि, तकलीफ़ जे मामले में त विच में कोन ईंदा आहिनि, पर ही जिन खे तव्हां वोट ॾींदा इहे कहिड़े कम जा आहिनि? बसि इहा ॻाल्हि त आहे न, त वोट त मुंहिंजी त लत भॻल आई हुई त मां घुमी न पई सघां, त बि मां वञी बेनज़ीर खे वोट ॾेई आयमि, वञी वोट ॾेई आयमि। बसि क़िस्मत असांजी का ईअं आहे। 4 महीना थी विया आहिनि मुंहिंजे पुट खे हीअ हालत आहे। बसि अम्मी ॾाढो शर्मिंदा आहियां मां जॾहिं तव्हांजी वीडियो रिकॉर्ड कई आहे। हमेशह वीडियो जंहिंजी रिकॉर्ड कंदो आहियां, उमेदु हूंदी आहे त असांजा ॿाहिरि ॾींदा। मां चयो गंज थी वेंदो, पर ॾियण त पवे न, त असांजो रतो तेरो ई मूंखे ॾेई थो सघे न, मूंखे पंहिंजो शहर रतो तेरे ॾेई थो सघे, त बि मुंहिंजे नंढड़े जो इलाजु थी थो सघे। अबा छा आहे, हिकु 40-50 लख असांखे ॾींदा, इन जा 2 गुर्दा पइजी वेंदा। मुंहिंजो पुटु जवान आहे, घुमंदो फिरंदो, उहो ई पंहिंजो मज़ूरी कंदो। उन राति जीअं वीडियो शेयर कई आहे त हिकु भाउ ॾे लिंक मोकिलियमि जी, अलाह पाक भाउ खे गंज ॾींदो, असांजे जलबाणी बिरादरीअ जो आहे। उन ही तव्हांजे लाइ 2000 रुपया अमानत मोकिली, ही वठो अमानत। भाइरनि अमा तव्हांजे लाइ जेको हुननि जो हाल हुयो उन्हनि खे पंहिंजी दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अलाह उनखे ख़ुशि कंदो, अलाह उनजे कारोबार में रब सही बरकत विझंदो, जेको बि असां सां मदद कंदो इनशा अल्लाह ताला कंदा। असांखे उमेदु आहे मिलंदा, मूंखे उमेदु आहे इनशा अल्लाह ताला मिलंदा। मुंहिंजा ॿाहिरि डॉक्टर पिया आहिनि, हिते मास्तर पिया आहिनि, असांजे शहर रते ते रही उथी ते मदद करे त देरि ई न आहे, मुंहिंजे पुट जो इलाज बि थी वेंदो। भाऊ मां उमेदु अलाह मूं नथी लाहियां, माण्हुनि में बि नथी लाहियां, इनशा अल्लाह ताला मिलंदा, इनशा अल्लाह ताला मिलंदा, मुंहिंजे पुट जो इलाजु थींदो अदा। मां उमेदु रखी वेठी आहियां, उमेदु न लाहींदमि, उमेदु लाहियां त अदा तोखे मां घुरायां न, तॾहिं त मां मजबूर थी मां वीडियो ते आई आहियां त मुंहिंजे हिन पुट जो यतीम जो, हिन वीचारे जो लावारिस जो कोई वारसी थिए, कोई इलाजु थिए मुंहिंजे पुट जो। बसि मां पर ही जेके 2000 या 3000 अघ में ॾिना, हिन सां मां वधि में वधि किरायो थी सघे थो, हुन इलाज त कोन थो थी सघे। उन जे लाइ त हिकिड़ा ई न, असांजे जेके चूंडियल निमाईंदा आहिनि, असांजा कामोर आहिनि, असांजा बोतार आहिनि, असांजा जागीरदार आहिनि, उहे अॻियां ईंदा, छो त ही लखनि जो ख़र्चु आहे। मी हे 1000 या पुड़ी तलारोसी त कोन थी सघंदो न। मां अलाह कंदो, उन्हनि खे अलाह हिमत ॾींदो, अलाह कंदो, उथंदा ॾींदा इनशा अल्लाह ताला। मूंखे अलाह में ई उमेदु आहे, अलाह कंदो, न भाउनि में ई उमेदु आहे, असांजी भाउ उहे मदद कंदा ॾींदा इनशा अल्लाह ताला। उमेदु मां न लाहींदमि, मिलंदा, मुंहिंजे बच्चे जो इलाजु थींदो, अलाह जो रसूल कंदो अदा।